मुआ ही वीडियो अज कोन ईंदो ये सुभाणे ईंदो छंछर ते छो त सिज लहण वारो वञूं था ॻोठ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां फैद हुसैन जमाली, तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल फैद व्लॉग। उम्मीद त सभु दोस्त खैर सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। माशाल्लाह दोस्तों, अॼु जुमे जो ॾींहुं आहे। मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि खे जुमो मुबारक। तयार थी आयो आहियां, जुमे नमाज़ जो टाइम थिए त नमाज़ पढ़ूं। इन वक़्तु मस्जिद वटि बीठो आहियां। सो तव्हांखे मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुमि त महिरबानी करे नमाज़ पढ़ो, छो त दुनिया जा कम खुटण वारा कोन्हनि। नमाज़ जो पाबंद रहो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, छो जो अॻिते माण्हू खे इंसान खे नमाज़ कमु ईंदो, अलाह जो इबादत कमु ईंदो, बाक़ी ॿियो कुझु बि कमु कोन ईंदो। ही दुनिया जा जेके कम आहिनि हिते ई रहिजी वेंदा। सो महिरबानी करे नमाज़ पढ़ो, टाइम थिए त माशाल्लाह असां नमाज़ पढ़ूं था। ही व्लॉग माशाल्लाह अॼु तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। नमाज़ पढ़ंदासीं, तव्हांखे मां व्लॉग बि ॾेखारींदुसि। ऐं मुंहिंजी चैनल खे तव्हां सब्सक्राइब लाज़मी कयो ऐं फेसबुक पेज खे फॉलो कयो, जीअं मुंहिंजा नवां व्लॉग तव्हां ताईं पहुची सघनि। माशाल्लाह दोस्तों, आज़ान अची वियो आहे, जमायत आस्ते आस्ते अचे पियो। कुझु आया आहिनि, हे मस्जिद शरीफ़ आहे। माशाल्लाह नमाज़ पढ़ी वरी मिलूं था पोइ। दोस्तों माशाल्लाह नमाज़ पढ़ी निकिता आहियूं ॿाहिरि। हे साईं मुंहिंजो भाइटियो आहे नंढड़ो, माशाल्लाह क्यूट आहे। हिन में नमाज़ पढ़ियो आहे, नमाज़ पढ़ी न, नमाज़ पढ़ी शइ वरितई। हाणे वञूं था घर, अने हलूं न घर। दोस्तों वञूं पिया कबूतर खणणु। तौफ़ीक गॾु आहे, ज़मीर आहे, ही खोखो खयों अथई। वञूं था कचे में अंदरि कबूतर खणणु। ओॾे माइट वेठा आहिनि, कबूतर वरिता वञूं पिया खणणु। दरिया में अंदरि था वञूं, पर दरिया में पाणी कोन्हे, उते कचे जो इलाइक़ो आहे। माशाल्लाह VIP उते मौसम आहे ऐं VIP ख़ूबसूरत नज़ारा आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हींअर वञूं पिया, गाॾी कढियो अथई, ज़मीर बि गॾु आहे, तौफ़ीक बि गॾु आहे। ही खयों अथई खोखो, कबूतर खणी अचूं, उते हलूं था, तव्हांखे कचे जो नज़ारो बि ॾेखारियूं था। हलूं था, हलो। फाइनली दोस्तों पहुची वियासीं कचे में। हिन भाउ वटि आया अथई कबूतर खणणु। हाणे वरी असांखे वठी पियो हले दरिया ॾेखारणु। हलूं था वरी दरिया ते, तव्हांखे दरिया बि ॾेखारियूं था। ही माशाल्लाह कचे जा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। ही चणा अथव, हलूं था वरी अॻिते, तव्हांखे ॾेखारियूं पिया दरिया। झंग लॻो पियो दोस्तों, अची वियासीं अंदरि झंग में। हलूं था अॻिते दरिया ॾे। हिते अलाए कीअं था रहनि ज़मीर माण्हू आहिनि, ख़ौफ़ पियो थिए असांखे दफ़ा। हमारा ज़मीर साईं पोयां व्लॉग पियो ठाहे। असां हलूं था दरिया ॾे। ही झंग तव्हां ॾिसो। हलूं अॻिते, हितां हलूं न। हलूं था वरी तव्हांखे दरिया जो दीदार था करायूं, सिंधु दरिया जो। माशाल्लाह VIP लॻो पियो आहे। हीअ साईं वारी अथव, कचे जो वारी। दोस्तों पहुची वियासीं दरिया वटि। हीअ अथव माशाल्लाह दरिया, VIP लॻो पियो आहे। हेॾां ॿेड़ो पियो अचे, अॻिते अचे तव्हांखे ॾेखारियूं त। ज़मीर व्लॉग पियो ठाहे। ही मिशन लॻियल आहे, पाणी हितां खणी ईंदा आहिनि ज़मीन जे लाइ। हमरा वेठा आहिनि परते, मथे झंग आहे। ॿेड़ो अॻिते अचे त तव्हांखे ॾेखारियूं था। दोस्तों आयासीं हिन हमरा वटि कबूतर खणणु।
वरी हाणे असांखे वठी आयो आहे दरिया ते। दरिया जो विज़िट कयोसीं माशाल्लाह। VIP लॻो पियो आहे, ॾाढो मज़ो पियो अचे। दोस्तों ये दो कच्चे या खूबसूरत नज़ारा हमारा पोयां अचन पिया। मायो अॻिते ही मिशन लॻल आहे हिते बि मथे सोलर पिया आहिनि, तव्हांखे ॾेखारियूं था। अचो अचो, ही दो सोलर हिननि सोलरनि में मिशन थो हले। सोलर ते आहे, हलूं था वरी अॻिते कबूतर खणी ॻोठ था हलूं, तव्हांखे कबूतर बि ॾेखारियूं था। दोस्तों हीअ अथव माशाल्लाह कचे वारी, ज़बरदस्त लॻो पियो आहे। ॾाढो थो असांखे मज़ो अचे, इंजॉय कयोसीं। हेॾा टू पिता आहिनि बी पटेटा, खाओ त सलाह अथव माशाल्लाह। VIP मौसम लॻो पियो आहे कचे जो। हलूं था वरी अॻिते कबूतर था खणूं, हलूं था ॻोठ, वरी मिलूं था अॻिते। दोस्तों सिजु लहण वारो आहे, कबूतर खणी आया अथई। हिन में अंदरि खोलीनि वारा उॾरी वेंदा। हाँ सही आहे, कबूतर खणी आया अथई 2। हाणे वञूं पिया ॻोठ। अॼु जुमो आहे, हीअ वीडियो अॼु कोन ईंदो, हीअ सुभाणे ईंदो छंछर ते, छो त सिजु लहण वारो आहे। वञूं था ॻोठ, वीडियो एडिटिंग कंदुसि राति, पोइ हीअ वीडियो सुभाणे ईंदो। वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो। ख़ुदा हाफ़िज़।